सकरन रिपोर्ट कुर्बान मरी 200 सालन का नवाब शाह जी सियासत जो सगारो उन्नड़ खानदान जो मौजूदा किरदार अगुणो सूबाई वज़ीर टे भेरा एमपीए चूंडजी आयल सकरंड में शानदार सियासी कद रखंदड़ शख्सियत पीटीआई अगवान रेस गुलाम रसूल उन्नड़ सियासत का रिटायर थी पंहिंजे पुट इमाम अली उन्नड़ के सियासी पग बदिराए छॾी आहे। अगूणे सूबाई वज़ीर गुलाम रसूल उन्नड़ पंहिंजी रहाइशगाह खडर में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मूं हमेशह सकरंड समेत सॼी सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। इन वक़्तु वॾी उमिरि ऐं तबियत ठीकु न हुजण सबबि पंहिंजी सियासत जी वाग पंहिंजे पुट इमाम अली उन्नड़ जे हवाले करे रहियो आहियां, छो त इमाम अली उन्नड़ अवामी ख़िदमत करण जो जज़्बो रखे थो। ही ॿाहिरि मुल्क मां आला तालीम हासिल करण खां पोइ पंहिंजे मुल्क अची अवाम जी ख़िदमत जी शुरूआत कई आहे। मूंखे पंहिंजे पुट मां उमेद आहे त हू मूं वांगुरु तरह जे अवाम जी भरपूर ख़िदमत कंदो। उन मौक़े ते इमाम अली उन्नड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं वटां जेका ज़िम्मेवारी रखी वई आहे उनखे बहितर नमूने सां निभाइण जी भरपूर कोशिश सां पंहिंजे वालिद जी राज समेत सकरंड जे अवाम जी ख़िदमत कंदुसि। ॿिए पासे रेस गुलाम रसूल उन्नड़ पारां पंहिंजे पुट इमाम अली उन्नड़ खे पग बदिराइण जी तक़रीब में पग जो पहिरियों वर ॾिनो ऐं उन खां अलावा संदसि मिटनि माइटनि समेत राज जे नेक मर्दनि पारां पग जा वर ॾिना विया। आख़िर में सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाईअ पारां दुआए ख़ैर कई।